बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां तालके सेवण जे तमाम प्राइमरी उस्तादन के इलेक्शन कमेटी जे अमले ऐं जेकी एजेंट दोस्त वेठा हुआ उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां यानी मरकज़ तरफ़ां मुक़रर कयल निगरान जे तरफ़ां मुंहिंजो ॿिन्ही हथनि जो सलाम आहे। जन उस्ताद इत्तेहाद जो सबूत ॾींदे पाण में मोहबत शफ़क़त इज़त सां सॼो ॾींहुं मोहबत भरे अंदाज़ में असां सां पुरज़ोर जेको ताउन कयो आहे उन जे लाइ सेवण तालके जा उस्ताद जसलन असीं निगरान ऐं इलेक्शन कमेटी जा दोस्त उन्हनि जा थोराइता आहियूं। हाणे असां वटि अॼु टोटल वोट हलिया आहिनि 682, जंहिंमां 6 वोट ख़ारिज थिया आहिनि ऐं पेन निशान 293 वोट खया आहिनि ऐं बुक 383 वोट। साईं मोहम्मद बशीर हिंद खटे चुको आहे ऐं हेरे ख़ुशी खां ॾिसो पिया ऐं लजपाल पैनल खटे वियो आहे। अला दोस्त ॾिसो पिया ही जेको आहे हिन वक़्तु